अस्सलाम वालेकुम दोस्तों, अॼु पंहिंजा बि ड्रामे जी नई अपडेट में तव्हां सभिनी पहिरीं प्यारनि खे दिलि वारनि खे सिंधी प्यारनि खे ख़ुशि आमदीद। अॼु रिव्यू कंदासीं मेगा सोप सीरियल पंहिंजावेरी। नेक्स्ट एपिसोड में छा थींदो छा न थींदो सॼी कहाणी तव्हांखे ॿुधाईंदासीं। पहिरियों सभिनी दोस्तनि खे अर्ज़ु कंदुसि उदासी टीवी यूट्यूब चैनल में जेका बि नवां या पुराणा दोस्त एंटर थिया आहिनि उनखे अर्ज़ु कंदुसि त हिनखे लाइक वीडियो खे ऐं चैनल खे सब्सक्राइब करे बेल आइकन खे ऑल ते करे छॾींदा ऐं सुठो प्यारो कॉमेडी बि करे छॾींदा। हलूं था अॼु जी अपडेट जी तरफ़, जीअं तव्हांजो घणो टाइम बि वेस्ट न थिए। दरअसल दोस्तों, तव्हां ॾिठो त कीअं जेको आहे चाकर ख़ान पंहिंजे इश्क मोहब्बत में गिरफ़्तार लॻो पियो आहे। उन जो कमु ई हाणे इहो ई बणिजी वियो आहे, उन खां ॿी हर शइ विथिरी चुकी आहे। अकबर ख़ान पंहिंजी कामयाबी ते ख़ुशि लॻो पियो आहे। होॾां जेको आहे सांवल पंहिंजी कामयाबी ते, छो नई पग उन खे मिली आहे, उन सां ॻोठ वारा बि हिकु थी चुका आहिनि, वक़्ती तौर ते हिकु थी चुका आहिनि। बाद में इहे रुंडे वारा शरारतूं करे मतां सांवल खे बि न मञनि, हाली उन्हनि जो कमु उन में फाथल आहे सांवल में, उन सां गॾु साथ ॾेई रहिया आहिनि। यानी ड्रामो हिकु सुठो ऐं बहितरीनु मोड़ ते पहुतो आहे ऐं सुठा सुठा सीन ॾिसण वटां मिलनि पिया। हलूं, अॼु असांखे ॾींदा इजाज़त दोस्तों, मिलंदासीं तव्हां सां कंहिं ॿिए वीडियो में। ख़ुशि ऐं आबाद जो खिलंदा ऐं मुस्कुराईंदा रहो। अल्लाह हाफ़िज़।